अरे ता जो सीन याद ता घोड़े ते अचो था पासिंग जो चेजिंग गरीब माण्हू तव्हांजी हैसियत आहे सुबुह खां बुख ते वेठो आहे बेटी खाली पियो आहे अरे मूं चयो मां छा बुख ते अच बाबा हुन मूंखे पाण फोन करे घुरायो त मुंहिंजो इंटरव्यू करे अरे बाबा मां छा छा कपिड़ा पाया हुन सां मिलण जे लाइ आगो मेरा छनी पोइ मिल रहे थो हालत ॾिस हिनखे सतोरे घुरायो हूंदो साईं अस्सलाम वालेकुम साईं सदोरा तव्हां आहियो न मां निभागो न साईं सदोरा तव्हां आहियो अरे असद कुरैशी आहे नथो सुञाणी जा असद कुरैशी असद पोता वो सदोरो केरा सदोरो मुंहिंजो दरिया पार में नालो हो तॾहिं त सदोरो चवंदा तव्हांजी वो जेका फिल्म आहे दरिया पार उहा कॾहिं ईंदी तूं आई केरु साईं मां फोटो फाड़ाई थी तव्हां खां इंटरव्यू करण आयो आहियां अरे पुठा मज़बूत अथई पुठा साईं छो मुंहिंजी पुठीअ ते चढ़ी आई भित टिपी चोरी कंदव छा मुंहिंजो सैंडल मज़बूत आहे तव्हांजो सैंडल मज़बूत आहे न साईं मां मोची थोरी आहियां मां तव्हांखे इंटरव्यू करण आयो आहियां साईं भला इहे वार तव्हांजा पंहिंजा असली आहिनि ऐं वाकई वार पटिजी आहे साईं हा ॾिस पट हा माना असली अथव न पटियो छो था हरूभरू तव्हां वात सां चओ हा असली आहिनि मां हरूभरू पटियो छो था मूंखे लॻे थो तूं बूट ज़रूर खाईंदे न साईं न बूट छो खाईंदुसि हिते का देग लथी हूंदी न बिरयानी जी उहा खाईंदुसि ओ चौधरी ओ ज़ाहिद हिकिड़े चरे में फसायो अथव मूंखे यार नैना नाज़ तव्हांजी हीरोइन आहे न अड़े नैना नाज़ मां जा रोल कंदी आहे अच्छा ही जेका सवेर तव्हां सां डांस पई करे छा नालो पिया चवनि असमा इहा तव्हांजी हिन फिल्म में भेण थी आहे अड़े मुंहिंजी उहा हीरोइन आहे साईं हीरोइन चर्स अड़े फिल्म जी हीरोइन वो चर्स वारी हीरोइन न हा फिल्म वारी हीरोइन चङो हाणे ख़ुदा खे मन मां रिकॉर्डिंग कयां यार साईं हिकिड़ो मिंट बीजो वरी छा थियो साईं काॾे था वञो अड़े शूटिंग ते डायरेक्टर को मुचड़ा कराईंदी साईं डायरेक्टर केरा मनान अब्बासी केरा फिल्मूं ॾिठियूं अथई जेको मुंहिंजो मसाद थींदो आहे लालू उहो लालू हा जेको हीअं न कंदो आहे नक पंहिंजो चिॿो करे हा ॾिठो आहे अड़े पुठा मज़बूत अथई पुठा मज़बूत अथई पुछो था छो भला बोरियूं खणाईंदा छा हिन घोड़े ते तव्हां चढ़ंदो अच तूं चढ़ घोड़े तू आई केर भा परेशान ना करे निकुरे ता असां कम करण यार हल साईं मूंखे सॼी दुनिया सुञाणे तव्हां नथा सुञाणो मां फोटो फाड़ाई तव्हां खां इंटरव्यू साईं सदोरे खां इंटरव्यू करणो आहे तोखे त मां सुञाणाई कोन्हे डायरेक्टर अहिड़ा थींदा आहिनि अॼुकल्ह डायरेक्टर जी क्वालिटी भली नथी अचे सांचो ख़तम थी वियो आहे छा हा अमत होॾे ॾिस जंहिंखे सदोरे पाण घुरायो पाण ई कदो मोटला खावे असांखे छा मिलाया हुन सां सही थो चई ॿुध जीअं रिछ ते कुतो वेंदो आहे न अरे छड़ा अरे चक्करी बाह में अरे छड़ अरे कुतो अरे कुत्योस देख खबर असांजी हैसियत कोन्हे तुंहिंजी त वॾी हैसियत हुई खाधई न मोटला अरे ओ फ्री आ मुदा सदोरो ते न भई भोगन में अदा मिठाई घुरा मिठाई कराए दो अल्लाह को ॿिया वार बि खुशी मटालो ॾाढी मार खंदसि भाऊ ॾाढी मार खंदसि अहिड़ी मार खंदसि जो असांखे वठी न त मार कोन खवई आहे त असांखे न वठी हलियो न अरे सभु इश्क जे चक्कर में हूं चया अरे ये केरा ये मोलूगन आये मोलू फाटा को जो अरे चलो मारा ये तू मार को मोलू है हां रुको मोलू पप्पा ने बिठा दे रुको अरे छाते बड़बड़ आती सब चुप कराए रहो अरे मोलू आया यो सारे चले तो बात जो फाट रहा संकी छोड़ न छोड़ी जे तू ये भौंक कर दे तो मां तो किए छडाए सकत से सोखी में छडाना है वा चुप कर इच्छाए केड़ी मीटिंग क्या क्यों भजड़ा जी तेरे मुख में देखण
विच सिक तेरे मिलने दीवो मैं जिथो बाना रख सकवाना मैं मिसकीन ते करम चकर कुछ सोच त कर मैं किथ बाना छाती बात पटजी वियो अथई तुझे हुस्न ते छा जेको हितां ॾिठो विहारियो न इहो पे चवे हसीना मुंहिंजे हुस्न ते मरे थी सफ़ा मस्ता मूंसां शादी बि कंदी ॾिठो इहा ॻाल्हि त आहे मां हिन सां शादी कंदसि पर पहिरियां हिन जो इम्तिहान थींदो ऐं पोइ मूंसां शादी फेरोज नवाब हिनखे वठी वञो ऐं वण सां ॿधोसि एतिरा त माकोड़ा छॾियोसि जीअं हिनखे ख़बर पवे शादी छा थींदी आहे हसीना तूं मुंहिंजी मां आई हाँ मां चे पियो त मुंहिंजी मां वॾी धाड़ेला पुराणे दौर जी हसीना एटम बम आई जेॾीमहिल न त हिनखे सफ़ा भुॻड़ा भुॻड़ा करे छॾींदी ख़बर आहे न खोग हसीना आइटम बम जी बाबा जे दौर जी नाकाम धाड़ेल जेका ज़ोरीअ पाण खे हसीना सॾराईंदी हुई आहे त सफ़ा मम जे मुहांडरे हसीना महिमान आए न च मां वॾो टिंगो माण्हू आहियां वठी वञोसि सुठो थियो हिन सां ईअं ई थियणु खपे हा पर ॿुध मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तूं धाड़ेल कीअं थी मां पोइ ॿुधाईंदसि त मां धाड़ेल कीअं थियसि ठीकु आहे पोइ ॿुधा दे मां त चवां थो बूट लाही हलो थोरो पाण खे लिकाए हलो वॾा ईअं न थिए जो शिकार करण खां पहिरीं पाण ई शिकार थी वञूं अरे निभागो न छट थोरो कम खे पट कम किचली न थी वञे अच मुंहिंजे पोयां अच साहब मां त चवां थो फोर्स वधायूं ॿी भली पुलिस वठी अचो मां त डिॼां थो भाउ अरे वांगर इहो त मां साहब खे शुरूअ खां चवां थो पर केरु चई साहब थो चवे त मेट मां वठां तूं अरे मां मेटल वठंदुसि मां सजाईंदुसि सीने ते मेटल पोइ पाईंदुसि वॾी खुड़ीअ वारो सीनर साहब कॾहिं कुझु नंढनि वारा शौक़ शुरू कया अथव चुपड़े जे सर सुबेदार ज़ैतून खान खे धाड़ेल सुञातो किथे आहे मुंहिंजी बहादुरी जो केवट काथो किथे आहे केर बि चुराइण जी कोशिश न करे अदा धाड़ेल असां पुलिस जा जवान आहियूं वॾी ॻाल्हि हसीना जा महिमान आहियूं हसीना जा महिमान मतलब असांजा दुश्मन हलो तव्हांजो सरदार अजू ऐं मजू फैसलो थींदो हे वठण मां फ़ाइदो कहिड़ो हे त हले ई कोन थो निभागो हलो हलो Mali muke ada kuljani ina mali muke ada kuljani oh muke ada kuljani jo atina arata atane kula ina mali muke ada kuljani
बड़ा दितो हबी मार मां ॾाढो हिते जो मां ख्वार मां ज़िद छॾ न जवानी मुंहिंजी तबाह कर मुंहिंजे हथनि ॾे ॾिस मुंहिंजो ख़्यालु कर अदा कंदो को बम किरंदो आमिर खां माना बम किराईंदो तबाह थींदो अरे पिट न अरे ने पर घेरा कने घेरा के बोड़ा अरे डेला तू गाले त बुध हे असां वारो यार मोलू हसीना धाड़ेल सां गॾु ढाड़े ते वियो आहे अरे हिनखे त कुझु ईंदो ई कोन्हे कामा खां पंहिंजी लोट न कुटराए अचे अरे इहो कहिड़ा पाणा मारींदो वाड़ा छा वाड़ा अरे वाड़ा ने फाड़ा ये क्या पुट जाड़ा घोड़ा सही है बड़ा घोड़ी जड़ी जो ना बाबा नींद सोई पुलिस है मुंह में आए बस अपना धारे बूठो मर दो तो पुलिस चवंदी इनाम जो सब वॾो धारे मारियो पर ये हसीना ने नए मांग के बच्चे किए भैया पकड़ाईंदुसि ॾिसजांइ पाण जेको भॼी कोन थो सघे वरी हसीना सां गॾिजी वियो अरे बोड़ा बाए ताल ॾिठे ई कोन्हे त कीअं हसीना धाड़ेल जे पोयां चिचड़ थी चिंबड़ी पियो चए पियो त धाड़ो कीअं लॻंदो आहे मूंखे वठी हलो हाणे वियो अथव मौला ख़ैर करे अलाए छा थींदुसि हवा न कजो कम सां लॻो गया बुहाजा तुझो बातों ने आजा ए छा आहे बूट खपाईंदा आहिनि छा हिते रुको असांखे बसर कराया त केॾी महिल माण्हू गोश्त चाढ़ींदो आहे खिलो था अरे मूंखे बि ॿुधायो छो था खिलो बच गया हाणे नंढो होशियारी करे तो गोली हणी पूरो करे छॾजांस हाँ हसीना ही तो मुझे निशाने ते हूंदो आहा भली गोली हणजो पर जॾहिं का होशियारी कया न ईअं न त तकड़ में हणी टुंगड़ो करे छॾियो ॾिसो साम्हूं गाॾी पई अचे ऐं थोरो होशियारी सां तू थारेल के थी न बुधा खाई दिए जाऊंगे वडेरा खबरदार चुनण जी कोशिश न कजाएं छो जो मां हिननि में नओं भर्ती थियो आहियां गोली छुटी वञे त बाबा मूं ते मयार न थई हथ हेठ कर ऐं जेको बि कुझु अथी पैसा ॿाहिरि कढ लेकर चूसा नवाब औरतन के जेके सेवर पातन लाए वठे अरे हेॾे साहिब जो नालो न वठ छठा उस्ताद परू चांडे जे रूह खे लॼायो अरकान से बेअरकाना उस्ताद
परू चांडियो नंगन जे मथा सर कुर्बान कंदो ऐं कॾहिं बि कंहिं मज़लूम ते हथ न खणंदो। तूं ठाड़ेल नहीं पर तूं बेहया थो लगी। थोड़े केर थींदो हुकुम हलाइण वारो? न न ही सही थो चए, औरतुनि जे वेझो कोई कोन वेंदो। मां त सम्झां थो इहो भॼी वियो हसीना। भॼी वियो जंधाड़ीअ जो शिकार थियो, वञी खॾ में पए। हाणे हिन हसीना खां मां पंहिंजो पुटु पाण छॾाईंदसि। जज़्बाती नथी जोगिन जा रिछ हर किलो न छिना। हसीना के मिंथ मेड़ करे 15 लखन ते उनखे राज़ी था कयूं। तूं जिद के छॾ। लाचार कोने हाणे ने हसीना खां पंहिंजे पुट खे छॾाइण लाइ मूंखे हसीना आइटम बम थियणो पवंदो। वाह हसीना, वाह आइटम बम, वाह। महिरबानी करे ते न फाटजा त मुल्क न किन थिए। तूं खुशामत छॾ, मां ॼाणा मुंहिंजो कमु। सर्फ निकतो आ ॾिस। के कम जो ही कोने को कपड़ा धो त झग करे ही कोन तो। भई थान जो साबुण जेको आ उहो वट त भी थान साफ त नथा थियन। सादा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में गाल कान थी अचे। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा चवन। हां वो सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे, हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो, ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु ॿूथ जे तरफ़ रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी अथव। कपड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव। वाई नई शइ आहे, हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न, अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स, डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ। तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघी था ॿुधायां। अदा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी तो कोन आई न ता। वठ न लालू का पैसा तो वठी था। दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरोमारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिले थो। सर्फ साबुण हे ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 31313856262। शहर खां सस्तो ॿुधाईनि। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो रियायत में। हा हा सही आहे। सुभाणे वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां। पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो, ठीकु आहे? वठी रोआ थो रजूअ जे ख़ातिर, रोआ थो मजूअ जे ख़ातिर, रोआ थो रजूअ जे ख़ातिर, रोआ थो मजूअ जे ख़ातिर। ओ छो न रोआ मां इन नोट फातो आहियां मां।
रोतो रचुअ जे खातिर रोतो मचुअ और बस कर नन्ना नाम कर पता रो अरे काहे पुलिस में भर्ती कयो थव वॾा भरे थी त बिंब फाड़ियान मां गुज़ान था पुलिस जा माण्हू हन हाँ वडेरा मजो ई वरी कहिड़ो कमु शुरू कयो अथई कानून सां हथ चोरांद मूंखे मांगी पंदी छॾे ॾे हिननि खे किथे पुलिस वारा ये सूबेदार ज़ुबान खोलन त पोइ कोन खोलींदा जे ज़ुबान खोलींदा न त गोलियुनि जो शिकार थींदा असां तव्हांजे बारे में खोलींदासीं ज़बान अहिड़ो सम्झो अथव असांखे नादान ठीकु आहे वडेरा हिननि खे पटियूं अखियुनि ते ॿधी रस्ते ते छॾियूं था बाक़ी रहियो लाटू हसीना खां फुरण इहो कमु बि सुभाणे सिज ई थींदो ऐं लाटू असांजो महिमान हूंदो ऐं लाटूअ जी माउ पीउ जी सॼी दौलत समेत मोलूअ जो सिर असांजे कदमनि में हूंदो अपू हिननि खे अखियुनि ते पटियूं ॿधी ऐं रस्ते ते छॾे अचो हलोड़े उथो भाई ताला वरी ॿुधाए इहो सभु कुझु कीअं थियो मुराद छा अॼु जी ॻाल्हि ते नाराज़ आहीं छा नाराज छा या मरी वञा उनमें तुंहिंजो छा तुंहिंजे चवण ते हिकु ॿिनि माण्हुनि खे छॾे ॾिनोसीं छा तूं पाण खे चङो मुड़ुस थो सम्झी जेकर वाकई मोतबर आहीं तूं कर मूंसां मुक़ाबिलो बोलू हाँ कर मुकाबलो मूंखे बि रेसलिंग ॿुधंदे घणा ॾींहं गुज़री विया आहिनि अरे हेॾे बोरा बात आले मूंखे ॿुधाइजे कंहिं घणा धक या केरु मथां आहे केरु हेठि आहे कंहिंखे दोषो लॻो कंहिंजो मथो वियो कंहिंजो नक वियो कंहिंजी बाहि वई हिकु हिकु ॻाल्हि मूंखे ॿुधाइजे अरे बस तो जल्दबाजी नदी भाजी पंदे अरे बुआ तो वरी कुश्ती खेलनो अरे लिख कोई नजर कोनी न बा मां को वेड़ा को थोरैया छो मूं मिसकीने जे पोयां पियाओ मुंहिंजा हरू भरू हॾ गुॾ था भंजरायो भला जो त ख़बर तव्हां सभिनी जी मूंसां दुश्मनी आहे छा लॻे थो तव्हां सभु मूंखे माराईंदो हाँ ये सब सही था चवनि घणो टाइम थी वियो आहे मुक़ाबिलो ॾिठे मुराद जेकॾहिं न तूं हथियार खां बिना मुक़ाबिलो करीं तॾहिं ख़बर पवे हलड़े तूं छो चुप आहीं न कुझु कोन हसीना जो हुकुम अखियुनि ते अदा मुराद ये मूंखे साटो मोलू हिकिड़ो बार रुकजो ठोशो नथो हणे मोलू हेॾे पियो थो ॾिसे साडे पैरे घुंघरू शौक दे हिना तेरी मर्जी है साकू जिथ नचवा असा नचना है तेरे अंगलियां ते थिथ नाल जीवे बेथिथ नचवा
तेरे हथ जो शाकिर आ गए से तेरी मर्जी है सब जिथ नचवा अरे हेॾे कंहिंखे धक पियो लॻे केरु हेठां केरु मथियां मोला पखी मोचड़ा न खावाई मोलू अञा हिकिड़ो बि ठोशो कोन हुयो आहे मुराद लागी तो प्रसाद करे ॾिनी आहे दरअसल इहो मां ॾाढो मुक़ाबलो कयां ॾाढो जहिड़ो कयां पर मूंखे हिकिड़े मसइले मारे छॾियो आहे कहिड़े? तूं इहो मूंखे ॿुधा त तूं धाड़ेल कीअं थी इन मसइले खे तूं छॾ पहिरियां हुन मसइले खे वठ। अरे हेॾे तरसो हाली सफ़ा गिग थी पियो मां पहिरीं हिन खां पुछां त हीअ धाड़ेल कीअं थी उथ तोखे मां थो ॿुधायां त धाड़ेल कीअं थी मां मोलू तुझी मार खाइण वारे वाह मुराद हायड़े मुराद है हाणे तूं त चुप कर मुराद जो मुसलसल लतन जो मी मोलू जे पेट ते मरी वियो सारो हमरा वारे वाह मोलू तुझी मार खाइण ऐं मुराद बेराम जा ठोजाण अरे हेॾे अंग्रेजी में ॿुधा अंग्रेजी में But in this मुकाबला it's very fine and मोलू missing and बठोशा मोलू missing हिकु दफ़ो वरी मोलू पको अची कयो पर मुकाबलो जारी आहे केरु पंहिंजी जॻह तां न चुरे बस मुराद बस अॼु मूंखे इहो त एतबार थी वियो त असांजे माण्हुनि में एतिरी त हिम्मत आहे जो हू बिना हथियार जे बि दुश्मन जो मुक़ाबिलो करे सघनि। हेॾे मोलू हिकिड़ो ॼणो तोखे मारे हिकिड़े माण्हू खां हाराए थी ठोशे लॻंदानी ठको कयो अथई ॼण टांके मां कणक जी बोरी किरी पई अरे अंधो त मां आहियां हेॾा वेठो आहियां अंधो मां आहियां तूं कॾहिं का अंधो थियो ईंदो एॾा सारा पाथर खाधई ॿुध वो ठॾे दा ठॾा धन मारने केला ने ते पाण ढेरी लॻो सुतो पिया आहीं तव्हां छा था सम्झो त मूं हारायो आहे न मूं त हीअ ज़ाहिरी रांदि हाराई आहे हिकु लिकियल ॻाल्हि खे ज़ाहिर करणु लिकियल ॻाल्हि रुमाल में वेड़े रखी अथई छा तूं ठीकु त आहीं न? हा हा मूंखे छा चवंदो हीअ हल्की फुल्की मार मूंखे छा कंदी मां हूअं बि नक जो ॾाढो पको आहियां ऐं दिलि जो साफ़ आहीं बस हा हूंदो बस हा हूंदो मतलब त तूं धाड़ेल कीअं थी वरी बि साॻियो ई सवाल मां तोखां हिकु सवाल पुछां 100 पुछ 500 पुछ 1000 पुछ लख पुछ 2 पुछ तूं हिकिड़ो सवाल छो थी पुछी छा तो मुक़ाबिलो ॼाणी वाणी हारायो आहे इहो मूं हिन खणी कंहिंजी ख़ुशीअ में हारायो हुजे I love you पर मां पंहिंजे पुट खे छॾाइण आई आहियां हिते हाराइण न पर खटण आई आहियां
थियो जो तूं अची वई आहीं? पहिरियां इहो त ॿुधाए 25 लख आंदा अथई? 25 लख 25 लखनि काथे मुंहिंजो अंगूठो तो हिन हराम खोर जी ताक़त ॾिठी आहे, पर हिन जी मामी हसीना एटम बम जी ताक़त के तो ॾिठो न आहे। मामी? हा हा मामी, हिन बेटीअ खे असां मोकिलियो हो। मारे आजा मैया। बाबा बाबा बची वियो, बाबा बची वियो। हिते पाण लाटूअ सां पियो तो चुग खाए। हिते कहिड़ो जवान आहे जेके तुंहिंजा शह परी चिबा करे छॾिया अथनि। छोरा किथे हसीना सां इश्क त कोन थियई, इश्क त कोन थियो अथई। मामा अरकान सिक मां मामी सां इश्क कंदुसि। अरे मां मामी जी ॻाल्हि कोन थो कयां, मां हिन हसीना जी ॻाल्हि थो कयां। दोस्तो भाइरो बाबे जा सोट मासात पीजा माइट जेके बायो हिन जवान जो मुकाबलो तव्हां ॾिठो आहे, पर हाणे ॿिनि हसीननि जो टकर ॾिसिजो पाण में त कीअं थियूं विढ़नि। इन ॿिन्ही मां जंहिं बि खटियो हाराइण वारे खे खटण वारे जा शर्त मञणा पवंदा कंहिं बि सूरत में। मूंखे मंज़ूर आहे। मूंखे मंज़ूर आहे। मूंखे बि मंज़ूर आहे। तूं विढ़ंदी, तूं हसीना एटम बम सां विढ़ंदी। अकुल धार तूं थी विढ़ी, कुझु ख़्याल कर सॼी चर्स लॻी पई आहीं। तूं विढ़ंदी मुंहिंजी ज़ाल सां। ये जेका मुंहिंजी ज़ाल आहे हसीना एटम, इनखे एॾो पुट संद कुटीसि। ही जेके लोॾा न आहिनि हथनि जा, इहे लोॾा भञीसि। जेल जूं हॾियूं भञीसि, ही गोॾा भञीसि। अहिड़ो मारीसि जीअं थाणे ते चोर खे कुटबो आहे न। भला जे चोर न त असांजो चौधरी न आहे जेको इहो गोश्त कुंदो आहे, इन हॾी ते जीअं हॾनि खे कुटींदो आहे, ईअं कुट कयासीं। तूं मुंहिंजी भेण आई, इन मूंसां ज़ुल्म कया आहिनि, ज़ुल्म। परे खां ॾिसनि ॼण ॿिए दुबे में वेठी आहे, ॾिठो अथईसि। अचां थो ॿुधायां थो, अचां थो। यार तेरी फुसफुस लाए बिठो आई। का फुसफुस कान्हे, चवांसि पियो त इहो बिना मुक़ाबले असांजो पुट आज़ाद कर, न त तोखे ख़बर आहे हसीनापन ईअं ई दही जी असद कुरैशी घोड़े ते ईंदो आहे न, कड़बट। हे वटि घोड़ो बि कोन्हे, हे रुगो ही ओघरायो ॾींदी न त बि मरी पवंदी। अरे जी बेटी माची न माई खे ॿुधाए हलिया माई। अल्लाह करे तंग भजन। कुट्टा सीना कुट्टा कुट्टा हा। Mame, vem! E toquei, ah, curte! Arriba, brinca, brinca, abajo, brinca, brinca, para arriba, brinca, brinca, para abajo, brinca, brinca, para... इन जे नाले न तो चवां, तोखे तो चवां, मुआरी खे कुट्ट! मामी अते जी मामी जठारा पेर खुपारा दहन माण्हुनि जी मानी थी खाई
एगो बटाला पेट में पियल दई होशियारी कर वाह तू तो है नेता ओ दादू छोरा हट भाजो मज्जू दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलियावेसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अगे यारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिट्टीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थींदा हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ते अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतलब ये सब खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562
मरे तुंहिंजो लाटू, पर हिन खे कुझु थियो त मां पंहिंजो पाण खे माफ़ कोन कंदुसि। हिन जी ज़िंदगी ख़तरे में आहे। रजू लगे तो छोरो निकरी वियो आहे हितां। ॾिस हिते ई हूंदई, न वञई ॻोल्हिस। बीर मोलू अची वियो सुबेदार रोलू। वधीक चालाकी करण जी कोशिश न कजाए, न त कम किटली करे छॾींदोसांइ। ही हसीना कानून खे घुरबला। हिन खे मन इलाज जी ज़रूरत आहे। ये ज़ख्मी हालत में आहे। साहब इन हसीना ते इनाम रखियल आहे, ज़िंदा जा मुर्दा। भली मरी वञे को फर्क कोन थो पवे। पाण खे प्रोमोशन इनाम खपे। सुबेदार साहब, तू मुझी गाल के समझण जी कोशिश छो नथो करी? साहब, हिन जो त को बि साथी मन ज़िंदा बि नाहे रहियो। या अकेली बची आहे। हिन खे बचाए इंसानियत जो सबूत ॾियणो आहे। कानून कीअं छो चवे? अरे तू केर थींदो ही कानून सेखारण वारो? गाॾे ते छोकिरी खे घुमाइण वारो? मां चवां थो मूंखे रस्तो ॾे त मां वञा। जे थोरी बि देरि थी त हिन जी जान हली वेंदी। साहब समझी थो न? बेचारी ओ समझी वियसि। दिल दिल सां मिली थियो धमाको। अहिड़ो प्यार जो फाटो फटाको जो साह मोलू जो उभो थी वियो। मां चवां थो महिरबानी कर, हिन जी जान बचा। हा हा जान बचायूंसि था। हिन खे मारण लाइ हिन पिस्तौल जूं गोलियूं काफ़ी आहिनि। ऐं पोइ हिन जी जान हमेशह जे लाइ आजी थी पवंदी। हिकिड़ो मिंट। टूटी अटका केस लॻंदई। 5-6 लख ॾंड पवंदई। खणो थियो ज़ैतून खान, खणो थियो। तू मूंखे थो कानून सेखारी जेको पाण कानून आहे। हैं? कानून ई मोलू? ॿुधो कानून ई मोलू। अरे मोलू जट तू कानून खे नथो समझी। आई एम CID इंस्पेक्टर मौला बख्श उर्फ मोलू। बाजी अखियुनि सां ॾिस। CID इंस्पेक्टर मौला बख्श? महिरबानी करे हाणे तव्हां मुंहिंजो साथ ॾियो। हिन खे कंहिं खुफिया जॻह ते पहुचायूं जिथे हिन जो इलाज बि थी सघे। छो जो अस्पताल हिन लाइ महफ़ूज़ न आहे। छो जो हिन जा दुश्मन ज़ैतून खान जा ज़िंदा आहिनि। ओके सर। इलाज त थींदो, पर लॻे थो छोरा प्रोमोशन कोन थींदो। कम सॼो किटली थी वियो। वाह मजूआ, तो चोटी ने तेरे साईं सही। पर यार लॻो निशाने ते। ऐं ॿुध, बोतार चुते छोरे जे मालिकनि ॾे न्यापो मोकिलियो त 50 लख रुपया ॾेई वञनि। ऐं हा, मोलूअ जी ॿाह बि घुरिजो ने। ग़रीब जो ॿार जिॾे किॾे तयार। ईअं ई थींदो। मजू छा चयो वॾेरे? वॾेरे चयो त छोरे जे पीउ ॾे न्यापो कयो त 50 लख ऐं मोलू जी ॿाह ॾेई छोरो छॾाए वञिजो। गुलज़ार वठी आन छोरे खे। रा उठी मत। के जो मां घर वेंदसि। घर वेंदे न? हा वेंदमि। जल्दी कर, पीउ जो नंबर ॿुधा। बाबा नंबर बि ॿुधायो। 0300 वरी 38 वरी 40 वरी 300। पक अथई? सही आहे? हा थोरो पक्का थोरो कच्चा। रजू जल्दी कर, मुंहिंजे पीउ सां राब्तो कर। मूंखे ॾुख आहे जो मां तुंहिंजे ॿियनि साथियुनि खे बचाए न सघियुसि। हा,
कुझु महीननि खां असांजे डिपार्टमेंट खे तुंहिंजे नाले ॾाढो परेशान कयो। उन लाइ मूंखे हिते मोकिलियो वियो। मां पंहिंजे मामी जे घर में पनाह वरितो, छो जो तो ताईं पहुचण लाइ इहो ई रस्तो तो त मुंहिंजे मारोट खे अगवा करे मुंहिंजे लाइ आसानी करे छॾी पाण ताईं पहुचण लाइ। पर लाटू त वरी बि हथनि मां निकिरी वई न। लाटूअ खे त वरी बि ॻोल्हे वठंदुसि, पर जे तुंहिंजी डोर मुंहिंजे हथनि मां हली वञे त सॼी ज़िंदगी कंहिं मंज़िल ते कोन पुॼी सघां। पर हाणे त मां जेल हली वेंदुसि न, पोइ पूरी ज़िंदगी तुंहिंजी रिहाई जो इंतज़ार कंदुसि। चरी तुंहिंजी सज़ा एतिरी वॾी न आहे जो मां पोड़ो थी वेंदुसि। मां हाणे हलां थो, लाटूअ खे ॻोल्हणो आहे। तूं मूंखां पुछंदो हुई न त मां धाड़ेल कीअं थियसि, त अॼु मां तोखे ॿुधायां थी। बाबा 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 तोखे कुझु न थींदो बाबा। धीअ हसीना, तू मुंहिंजी अकेली धीअ आहीं ऐं हीउ ज़ालिम ज़मानो तोखे जीअण कोन ईंदो। बाबा तूं दिल न लाइ, तोखे कुझु बि न थींदो, तोखे कुझु बि न थींदो बाबा। तू हिकु धाड़ेल जी धीअ आहीं, तूं सच को निकाह कंदो सॼी उमिरि तोखे ताना ॾेई मारे छॾंदो मुंहिंजी धीउ। उन करे मुंहिंजे मरण खां पोइ हीउ हथियार पंहिंजे हथनि में खणी दुनिया वारनि सां अखियुनि में मिलाए मुक़ाबिलो कजांइ मुंहिंजी धीउ। मूंसां वचन कर, मूंसां वाइदो कर, मूंखां पोइ तूं हिन सभिनि जी सरदार थींदीअ। शायद तुंहिंजो पीउ ग़लति हो। दुनिया जे मेड़नि खां बचाईंदो तोखे रहंदो ॿरंदड़ पठीअ में उछाए छॾियो। चङो, हाणे मां हलां थो, वापसि मां वरी हिते ई ईंदुसि। तुंहिंजूं ॿई मुरादूं पूरी थियण वारियूं आहिनि ऐं रक़म बचे पई ऐं मौलू बचे पियो मौलू। जे सभु कुझु आहे त जशन करणु घुर्जे। हा दा जशन थींदो, ज़रूर थींदो, बल्कि हींअर ई थींदो। सलाम वालेकुम, सलाम वालेकुम। सही आहे सुठी पई आहे। मां इन करे ॾिसां पियो त तव्हां हसीना ख़तरनाक खे पकड़ियो आहे या न, इन करे मां तव्हां लाइ 30 पंहिंजी मिठाई वठी आयो आहियां। जे पकड़ी अथव तव्हांखे खारायां, न त हरूभरू मां मिठाई ज़्यादा छो कयां, मां पाण खाई छॾियां। मां त पटियो न नंढड़ा बाधानियूं चटींदा आहियो छा? हे छा? खाओ खाओ खाओ। छा यादि कंदो यार, चुल चुल पांडे सां गॾु तव्हां ड्यूटी कया, तव्हां मूंखे प्यारा आहियो। प्यारा प्यारा खाओ खाओ खाओ, तव्हांजे पीउ जो माला सम्झ। वॾी का बुख आई, ज़बान जो वक़्तु नहीं लॾूं वियो।
हसीना खतरनाक, वो हसीना खतरनाक। मामा कहाँ हिते? वो मारी रन्ना न हसीना वो आई मौरू व्यान लाटू के छडाण इने करे मां सिपाहिन के बेहोश करे तोखे वठण आयो आ उथू त हलूं हल तू नजी मदद कयूं। पर पुलिस न सुता पिया इन हिनन जो खुट कोई न कर हिनन बाडा उठा कर उथू उथू मोलो हाणे घणो थियो? हाणे जल्दी ॿुधा त पैसा आंदा थई या न? नंढड़ा रेसा तक्कर न कर पापा, तक्कर न कर। हे बाकी थेले में छा आंदो आ? तुंहिंजी पुफी जो ॾाजो कोन आंदो अथमि बाबा। हे पैसा आंदा आहिनि तव्हांजे लाइ। हाणे हिनखे खोलींदे बि या? हा रेसा हिनखे मां ई खोलींदुसि। तूं खुट कोन कर, तो वारो कम बि करे आयो आहियां। मुंहिंजो कमु? कहिड़ो कमु? मैं पुपाते मालू यो पेटी पेटी मालू मैं पुपाते। अब गोगड़ू तेरे चाबी दे दे। गोरे चाबी गोरे चाबी अजे ये चाबी तेरे चाबी ये चाबी ने वो मोड़ बने। आखिरकारी करो तमाशो मां तो चवा जेकर चाबी न है त यो ताला बन्यो। अरे सा जज्बाती छो था थियो चाबी मुंह वटा मां गोलिया तो वठे। अरे कौन है ये चाबी आई ये ताले के लगी ओझा आई तालो करियो जल्दी झटपट। अरे सर वरी मजाक असां तोखे 50 लख चया ही घणा बाबा बकाया लख रुपया तव्हांजो। बकाया त पोइ ॿिया पैसा किथे आहिनि? अरे थी मां का मालू जा आटा कठा मुते कावड़ छो था कयो नंढड़ा रस तू ॿुधाई न मां छा ॿुधायो न? बैंक अकाउंट तोखां सभु ॻाल्हियूं विसरी वियूं। बैंक अकाउंट कूड़ दोणे अदा। अरे सर तो पाण त चयो त मुंहिंजे अकाउंट में जमो करा 3512 टुबको 5 हे ॾिस ये बैंक जी रसीद ये कूड़िया ॾिस अखियुनि सां ॾिस अंधो ई ना पी ले मुते कूड़ ॿुधाइणो रूबरू। हे रसीद हे अदा सभु कुझु कूड़ पियो हले अदा। हे भले फासाए तूं असांखे। मां कूड़ थोड़ा तो पाण ई त चयो त मुंहिंजा ॿई भाइर चरिया आहिनि जिन्हनि खे रक़म मिली त हुननि ॿिनि भाइरनि में विराईंदो। अरे अबू इन्हनि ॿिन्हिनि जा नाला छा आहिनि? हिकिड़ो मजू ऐं हिकिड़ो रजू। हा मजू ऐं रजू इन्हनि ॿिन्हिनि में विराए छॾंदो ॿई पहली मुका। लक्ष्मी खान तूं असांखे न रजू न ये का मोलो जी चाल चाल वॾेरा तूं सदाईं मूं ते शक कंदो ई भला जंहिं बैंक में तव्हांजो अकाउंट हूंदो उन मैनेजर जो तव्हां वटि नंबर त हूंदो न? हा आहे लॻाइसि ख़बर पइजी वेंदी। शिमिर खान मिला नंबर मैनेजर जो। हां दा मां नंबर मिलाया तो। मोतार हेड फ्री करे ॻाल्हाइसि सभु ॿुधल ग़रीब जो ॿार चिड़े चिड़े तयार। हेलो हेलो मैनेजर। अरे कैंसर हूंदो तोखे? कैंसर? अरे सर जेको आहे नेटवर्क जो चक्कर हूंदो तेज़ ॻाल्हाइसि तेज़ ॻाल्हाइसि। मैनेजर साहब
मां तो कराया शमीर खान। हाँ कश्मीर में वाकई मसलो आहे भाईंदा वारनि कश्मीर जो मसलो वॾो करे छॾियो आहे पर नेठि कश्मीर आज़ाद ज़रूर थी बाबा असांजी बैंक सफ़ा कंगाल हुई कुझु कोन्हो बैंक में रुगो पाण वेठा हूंदासीं पर जिन खां वठी लकीर अरे लकीर खान न लखमीर खान उन मुंहिंजो मतिलबु आहे रेस लखमीर खान असांजी बैंक में 48.5 लख रुपया जमो कराया आहिनि ऐं असां त तो असांजी बैंक नोट सां भरिजी विया बाबा वॾो रामदिल माण्हू आहे ऐं असांखे चए पियो ॿिया मां जमो कराईंदुसि हा अरे मार कोई एड़ो आस्ते रक्षो हलाइंदे त नो हालदे भजी वींदा साहब सदाई गापी कंदोई 100 ॾहनि ते त हलायां पई थो छा कयां भला सोना अरे नी भागा कुछ घट करी ने तू असा सभी नो कम किटली अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 वडेरा ए तो तुंहिंजे घर में ही चोर निकिरी पियो छा इरादो अथई लखीर खान तुंहिंजो छा इरादो आहे असां तुंहिंजे लाइ छा न आहे कयो जो तो दादा मुझे कसम आहे हिन शामिरी सिर जो मां ये नाहे कयो अरे नखण मुंहिंजो कूड़ो कसम ॿुधा तो ये छो कयो अदा यो कूड़ थई कूड़ियूं ही रसीदियूं थी सघनि थियूं छा मैनेजर बि कूड़ो आहे बस मोलू बस हाणे घणो थियो तू पाण खे चालाक थो समझी न हाणे जेको मां चाहींदुसि उहो ई थींदो अरे रे सवा बाक़ी मां चरियो मां हाणे ॿियो न त छा तूं सणो आई ॻाल्हि त हिकिड़ी ॿुध तुंहिंजा हिते सभु चमचा डूलड़ा फायर लूसड़ी सभु हिते मौजूदु आहिनि हा सभु हिते आहिनि तुंहिंजूं ऐं तुंहिंजे चमचनि जूं ही बूटियूं कंदा बूटियूं तॾहिं कंदा जॾहिं मुंहिंजी बकाया फोर्स खां बचंदा बकाया फोर्स मौलू मौत ॾिसी चरियो थी वई छा हेॾे चरिया त तव्हां थींदो जॾहिं साम्हूं ॾिसो अखियूं पटे ॿ हसीना मोलू आहियूं हिकिड़ी ख़तरनाक हसीना इहो थींदो एटम बम
मथा चढ़ियो है कयो ही कम पिटली साहब तव्हां बि सभा पंहिंजी ब्रेक टाइट कराए छॾी आहे हा हा हाणे अचो मुंहिंजे पोयां अहिड़ी ॻाल्हि अच्छा कोन था वणी हे एने खयो भागो थोड़ी भले अरे रे भते ही देगे जी हाँ, हाँ। आयो जी कहां बि छा भला घेड़ो बि थो हले घेरे के सब कयूं था जा हुनखे मूं विहारे खे भॼाए छॾी अरे उनके के लगियो छा ॻाल्हि ॿुध हिते मेह ॾोहण आया आहियो कंहिंजो चालीहो आहे उनजो भत खाइण आहियो कंहिंजी ख़ैरात आहे या उनजी मानी खाइण आहियो अरे फायरिंग कयो न फायरिंग कर न छा ते वात पटियो पियो अथई हा छा थड़े जरका खबरदार होशियार हीरो जे साहब सुठो थियो अची वियो ॿधो हिन जुनून खे गिरफ़्तार त तूं थी ने हाणे खां पोइ फौरन तूं नी दे कम थी वेंदो कुचली ऐं ही असां सां गॾु हूंदो छो त ही असांजे डिपार्टमेंट जो माण्हू आहे हा सीआईडी इंस्पेक्टर मौला बख्श उर्फ मोलू मूंखे हिन ॻोठ में सिर्फ़ु ख़तरनाक हसीना जी गिरफ़्तारी लाइ मोकिलियो वियो हो पर जॾहिं हिते अची मां तव्हांजा पेर ॾिठुमि मां सोचे छॾियो तव्हांखे बि मां सरकारी महिमान बनाईंदुसि भुलो ई मोलू असांखे सज़ा ॾियण लाइ तोखे सबूतनि जी ज़रूरत पवंदी जेके तो वटि आहिनि ई कोन आहिनि सबूत हिकिड़ो छा खोड़ आहिनि अरे फोटा पढ़ाई काथे मरिए ही चरियो हे चरियो बि मुंहिंजो माण्हू आहे अरे कीअं फोटा हा साहब इहो ई त मां सदाईं चवंदो आहियां त फोटे ठॾाई खे ना कंहिं सुञातो ई न आहे जीअं हिन थुले न आहे सुञातो ला सभु सबूत हिन में अथई ओ शुरूअ खां वठी आख़िर ताईं न वेंदे पुट अरे हिनखे वठी हलो ज़ैतून ख़ान तूं मूंसां गॾु हल टे थाड़े लाइ हितां भॻा था वञनि असां ॿिन्हिनि खां न फैकी वञनि मामू ने अरे अच्छा के मर होते था कुत्ती से वो तो चिकन खाई लगी थो मौलू अॼु तोखे मारे हिते ई दफ़न कंदासीं ऐं तुंहिंजे लाश जे मथां जशन कंदासीं जशन कामा यहाँ से वञोसि न निरी में सूरा कहिड़ी तूं नूर जहां जी थी आई निरी में सूरा
खैर कर मां चुल चुल पांडे के चई बदली कराइंदो साम वाह वाह हाय 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 जन पी के तो सनी हां हां वाह रे भाई अरे ने छा थियो मूंखे बि त कुझु ॿुधायो भट तो विराज भट रानी दर्श फिलहाल कपी देर न लगी वञे हज़ारों के माफ़ कर वरी तुंहिंजे अॻियां मूं कॾहिं न ईंदो मूं तौबा कई कोर्ट न वञो पंहिंजे भजो था नंढन पार नाम हे कथव पूथम साहब को दुकान कोना बाबा मां पट आए जाए भली खुदा के मनियो मूंखे वठी डाले दे मता मोट बाज ता हथियार सही निशान तो क्यों तुम कुछ मोट कर सी थोड़ा निशान से पर बताए मां तो बड़ा सीधा लगा पर कर पैसा ये ओ वाह अल्लाह का सरकारी मेहमान खबरदार क्यों काने जिनो था अचो हाणे तू असां खां न बचंदे अॼु तुंहिंजी मौत थींदी मौत बचाओ जामाद माना मुझे हमरा खतरे में हन का गाल काने दोस्तों मूं वटि पिस्तौल कोन्हे पर मूं वटि वॾा हथियार आहिनि पत्थर
बचा दो बचा दो बचा दो तुझे माँ के मिर्गिया या मिर्गी कटा से बादशाह जो पाडोआ केर तो बाने पाडे के मुंह दिए हज तो हज अरे भागा ये तो साहब ला माण्हू न इन्हनि खे छॾियो अचो मूंसां गॾु कमु सफ़ा किचली थी वियो वठी हल बिन पहली मकन के जो हे मां जा बि पिटियल आहिनि ॻोठ वारनि बि हिननि खे थुक नाल त ॾाढी हाँ साहब चाढ़ियूं था टिक टिकी ते कयूं था कमु किचली अदा इन बरवान खां त हीअ पुलिस सही आहे अदा उथोड़े गॾे गाॾे जे हेठां चाहियो गॾे गाॾे वारा आयो रेस आयो अलाए छा आयो उथो